अस्सलाम वालेकुम दोस्तों। हिन महिल असां पाकिस्तान में जेके माण्हू नौकरियुनि में पाकिस्तान थियण खां वठी 1947 खां वठी हिन महिल ताईं जेके जिन घरनि मां को बि फ़र्द नौकरी में हिन महिल ताईं पाकिस्तान जे कंहिं बि नौकरी में न अची सघियो आहे उन मुतलिक़ ॻाल्हाईंदासीं। दोस्तों, पाकिस्तान क़ाइमु थियण खां पोइ जेके फ़र्द नौकरियुनि में आया जिन जिन ख़ानदाननि जा उन्हनि साॻनि ख़ानदाननि जा माण्हू हिन महिल ताईं उहो साॻियो माना नौकरियुनि में आहिनि। असां इहो हुकूमत जे आॾो तजवीज़ रखंदासीं त घरनि जे जेके बि घर आहिनि जेके बि कुटुंब आहिनि उन्हनि जो माना डेटा हथु कई वञे। जीअं उन जी डेटा हथु करे उन्हनि मां ॾिठो वञे त कहिड़नि घरनि जा फ़र्द नौकरियुनि में आहिनि। पूरे पाकिस्तान जे माण्हुनि जी डेटा हथु करे पोइ जेके घर आहिनि उन्हनि जिन जिन घरनि जा माण्हू कंहिं बि नौकरीअ में माना हिकु बि फ़र्द नौकरीअ में नाहे त उहे उन्हनि घरनि मां जेके पढ़ियल लिखियल नौजवाननि खे नौकरियूं ॾिनियूं वञनि जीअं उहे बि नौकरियुनि में अचनि ऐं उन्हनि जो बि पाकिस्तान जा उहे बि रवासी आहिनि, पाकिस्तान जा फ़र्द आहिनि, पाकिस्तान जा उहे बि अवाम आहे, पाकिस्तान जा ॻंढियल ॻांढापे में आहिनि। उन्हनि सभिनि माण्हुनि मां जिन जिन एतिरा ई काफ़ी अहिड़ा घर ख़ानदान आहिनि जेके हिन महिल ताईं नौकरियुनि में उन्हनि जो को बि हिकु बि फ़र्द नौकरियुनि में नाहे। त इहा डेटा जीअं एहसास प्रोग्राम या बेनज़ीर प्रोग्राम जे लेवल सां इहा डेटा पाकिस्तान जे वज़ीर आज़म ऐं सदर या जेके बि सुलझियल आहिनि जेके बि उन जा माना जेके पाकिस्तान जी पासदारी कंदड़ पाकिस्तान जी हुकूमत हलाईंदड़ आहिनि उन्हनि उहे हिन महिल इहा डेटा हथु कनि त अहिड़ा ख़ानदान अहिड़ा ई फ़र्द आहिनि जेके पढ़ियल लिखियल आहिनि मगर उन्हनि खे नौकरियूं नथियूं मिली सघनि ऐं माना जेके किथे किथे त साॻे घर जे माण्हुनि जा ॿ टे टे पंज पंज छह माण्हू बि नौकरियुनि में आहिनि। साॻियो ई हिकु ई कुटुंब आहे, उन हिकु कुटुंब जा माण्हू नौकरियुनि में आहिनि। हिकिड़ा मरनि था त वरी उन्हनि जा ॿिया उन्हनि जे नौकरियुनि में अचनि था। त अहिड़े लेवल सां हिन महिल ताईं अहिड़ा घर बि आहिनि, अहिड़ा कुटुंब आहिनि पाकिस्तान में जिन 1947 खां वठी हिन महिल 2021 ताईं को बि हुननि जो फ़र्द कॾहिं बि हुननि जो हिकु माण्हू हिकु फ़र्द वाहिद फ़र्द बि नौकरीअ में हुननि जो न आयो आहे मगर हू पढ़ाइनि था, पढ़ियल लिखियल सुलझियल माण्हू ऐं वॾे माना वॾो शऊर रखंदड़ माण्हू उहे बि हिन महिल माना नौकरियुनि खां रहियल आहिनि। जहिड़ो की हू पाकिस्तानी ॼण चओ आहिनि ई कोन, ॼण चओ त ॿिए मुल्क जे जा रवासी आहिनि जो हुननि खे को उहो हक़ूक़ नथो मिले। मां इहो गुज़ारिश कंदुसि वज़ीर आज़म ऐं सदर ऐं माना जेके बि माना हुकूमत सां वाबस्तगी जिन जिन जो बि आहे इदारनि जो उन्हनि सभिनि खे चवंदुसि त इहा डेटा गॾु कई वञे ऐं उहो जेके फ़र्द जिन घरनि जा कुटुंबनि मां को बि माण्हू हिकु बि नौकरी ते नाहे त उहे घर संभाले उन्हनि घरनि जी डेटा हथु करे पोइ उन्हनि माण्हुनि खे वरी नौकरियुनि में हिकु घर मां सिर्फ़ु हिकु माण्हू खे ई नौकरी ते लॻायो वञे त बि हुननि जो गुज़र सफ़र सुठे लेवल सां घर हली सघंदो। महिरबानी। अस्सलाम वालेकुम।